ऑल पाकिस्तान वापडा हाइड्रो इलेक्ट्रिक वर्कर्स यूनियन पारां वापडा जी इम्कानी निजकारी समेत पाकिस्तान फौज की हिमायत में महंगाई खिलाफ सेफ्टी डे के सिलसिले में सेप्को सर्कल ऑफिस का सखर प्रेस क्लब में ऑल पाकिस्तान वापडा हाइड्रो इलेक्ट्रिक यूनियन उहदेदारन की अगवानी में रैली करी वई। उन मौके ते सखर रीजन के जनरल सेक्रेटरी शुजात अली घुमरो, सैयद जाहिद शाह, नजर मोहम्मद मेमन, दादा दीदार हुसैन, अब्दुल शकूर मस्तोई, अब्दुल हकीम मंगी, इशफाक अहमद सरताज, खलील अहमद डोमकी, गुलाम मुस्तफ़ा ऐमान ऐं ॿियनि पंहिंजे ख़िताब में चयो त लाइन स्टॉफ जी जान ऐं माल जो तहफ़ुज़ कयो वञे। मज़दूरनि जे ॾींहुं राति महिनत सां सेप्को में बिजली चोरी में घटिताई आई आहे। हुन चयो त बिजली चोरी में घटिताई आई आहे। लाइनमैन कम करण दौरान जल्दी न कनि, जंहिं सबबि हादसा पेश अचनि था। कम करण दौरान सेफ्टी जो मुकमल ख्याल रखियो वञे। हुननि दुनिया की ताक़तवर तरीन फौज आहे। मुल्क दुश्मन अनासिर मज़बूत दीवार के दबाइण जूं साज़िशूं करे रहिया आहिनि, जंहिंखे कंहिं बि सूरत में पूरो थियण न ॾिनो वेंदो। हू हर महाज़ ते पाकिस्तान फौज सां गॾु आहिनि। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।